नाज़रीन सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ख़बर ॾींदासीं शेख भरकियो वेझो रिगमोरी वटि तेज़ रफ़्तार पिकअप जे टक्कर में वाठेड़ो नींगर 8 वरनि जो इलियास निज़ामानी थड़े ते फौत थी वियो, जॾहिं त ॿियो नींगर इनामुल्ला ज़ख़्मी थी पियो। अवां खे इन हादसे जे हवाले सां ॿुधायूं पिया लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़रूरी कार्रवाई बाद फौती नींगर जो लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था रफ़ीक थहीम असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी रफ़ीक थहीम, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? ज़ख़्मी जी हालत कीअं पई ॿुधाई वञे? जी बिल्कुलु ॿुधायां शेख भरकियो वटां डिगमोरी शहर में रोड पार कंदड़ ॿिनि नींगरनि खे सुज़ुकी ज़ोरदार टकरायो आहे, जंहिंजे नतीजे में 8 वरनि जो नींगर आहे इलियास निज़ामानी जेको फौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु इनामुल्ला जेको 10 वरनि जो उहो शदीद ज़ख़्मी थी वियो आहे, जंहिंखे ॿिन्ही खे पुलिस पहुची टनोम अस्पताल रेफर कयो आहे। जॾहिं जेको ज़ख़्मी आहे उनजी हालत गंभीर जॻहि हुअण करे टनोम अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त फौती नौजवान जो लाश काग़ज़ी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो आहे, जॾहिं त लाश घर पहुचण ते कोराम अची वियो आहे। जी महिरबानी अवां जी रफ़ीक थहीम तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन उन खां पोइ अवां खे ॿुधायूं त सरहद वेझो 5 सालनि जी ॿारड़ी ज़रमीना अब्बासी वाह में ॿुॾी फौत थी वई। मक़ामी टोबनि जी मदद सां ॿारड़ी जो लाश ॿाहिरि कढियो वियो, मड़ घर पहुचाइण ते कोहराम अची वियो। अवां खे ॿुधायूं पिया सरहद वेझो 5 सालनि जी ॿारड़ी ज़रमीना अब्बासी वाह में ॿुॾी फौत थी वई। मक़ामी टोबनि जी मदद सां ॿारड़ी जो लाश ॿाहिरि कढियो वियो ऐं मड़ घर पहुचाइण ते कोहराम अची वियो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर हाकिम मबड़ो खां। जी हाकिम मबड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सरहद संभालो आफ़ताबाद वारा जितां उतां नंढी वाह क्रॉस करे तो वाह हिकिड़ो क्रॉस करे 5 सालनि जी निंगरी आहे ज़रमीना जी कलंदर बख़्श आबादी जेके उते वाह जी जेको पुल काठी जी पुल क्रॉस करे पई, जंहिंजा पेर तिरकण सां उहा किरी वई ऐं उहो वाह में जेको आहे पंहिंजो लुड़ी वियो। उन खां पोइ जेको उतां जा जेके ॻोठण आहिनि उहो अची मक़ामी जेके टोबा अची ॻोठ खे अधु कलाक ॻोल्हण खां पोइ जेको नंढड़ी जो जेको निंगरी जो लाश जेको आहे उहा थियो। लाश जेको खणी जेको घर अचण ते जेको हुनजे घर में कोराम अची उन्हनि जो जेको आहे अस्पताल पहुचायो, पर अस्पताल में हुनजी जेको दम जेको आहे ॾेई चुकी हुई, जंहिंखां पोइ लाश जो घर पहुचायो ते कोराम अची वियो। जी महिरबानी अवां जी हाकिम मबड़ो तफ़सील ॾियण लाइ। सरहद वेझो 5 सालनि जी ॿारड़ी ज़रमीना अब्बासी वाह में ॿुॾी फौत थी वई। मक़ामी टोबनि जी मदद सां ॿारड़ी जो लाश ॿाहिरि कढियो वियो। मनड़ो वेझो ख़ालिदाबाद स्टॉप वटि 2 मोटरसाइकिल्स में टक्कर थियण जे नतीजे में 2 ॿारनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोहम्मद रमज़ान संदसि घरवारी ऐं 2 ॿार शामिल आहिनि। कंहिं निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन पेश आयल रोड हादसे जे हवाले सां मनड़ो वेझो ख़ालिदाबाद स्टॉप वटि 2 मोटरसाइकिल्स विच में टक्कर थियण जे नतीजे में 2 ॿारनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था शबीर दाहिरी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी शबीर दाहिरी, कहिड़ा तफ़सील आहिनि? ज़ख़्मियुनि जी हालत कीअं पई ॿुधाई वञे? जी आगे ॿुधायां त मनड़ो भरिसां ख़ालिदाबाद स्टॉप वटि तेज़ रफ़्तार 2 साइकिल मोटर में टक्कर थी वई, जंहिंजे नतीजे 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे सोनारी फार्म प्राइवेट अस्पताल आंदो वियो, जिते उन्हनि जो इलाज हलंदड़ आहे। जी महिरबानी अवां जी शबीर ॾाहिरी तफ़सील ॾियण लाइ। मनड़ो वेझो ख़ालिदाबाद स्टॉप वटि 2 मोटरसाइकिल्स में टक्कर थियण जे नतीजे में 2 ॿारनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वारिस ॾिनो माची ऐं भरपासे में हेल्थ केयर कमीशन जी कार्रवाइनि दौरान अताई डॉक्टर क्लिनिक्स बंदि करे खिसकी विया। हेल्थ केयर कमीशन मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं इलाइक़नि में अताई डॉक्टर्स जे क्लिनिक्स ते छापा हया आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन वारिस ॾिनो माची ऐं भरपासे में हेल्थ केयर कमीशन जी कार्रवाइनि दौरान अताई डॉक्टर्स जे क्लिनिक्स बंदि करे खिसकी विया ऐं हेल्थ केयर कमीशन मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं इलाइक़नि में अताई डॉक्टर्स जी क्लिनिक्स ते छापा हया विया आहिनि। नाज़रीन ठरी मीरवा में ईद उल अज़हा जे सिलसिले में मालपीड़ी लॻाई वई, पर ख़रीदारी हद खां वधीक घटि थियण करे वापारी सख़्त परेशान नज़र अची रहिया आहिनि। तफ़सील ॾिसूं था मोहम्मद अली शर जी रिपोर्ट में। जी नाज़रीन हिन वक़्त असां मौजूदु आहियूं ठरी मिरवा जे मालपीड़ी जेका हफ़्तावार पीड़ी आहे। ईद उल अज़हा जो मौक़ो बि आहे। अचो त हुननि वापारियुनि खां पुछूं त ख़रीदारनि में दिलचस्पी आहे, माल में रेट आहे या न। अचो त वापारियुनि खां पुछूं। हिन साल में तमामु मोड़ी आहे, पैसो जेको आहे माण्हुनि में कोन्हे को, लॉकडाउन लॻी पई आहे, इन जे करे माल तमामु सस्तो आहे ऐं जेको अॻे खपाईंदा 30-40 हज़ार रुपया हू हिन महिल 15-20 हज़ार थो खपे पियो। इन में बकर बि या वॾो माल बि छा? वॾो डोर जेको 70-80 हज़ार में खपंदो उहो 40 हज़ार रुपया अधु ते अधु थियो रेट, मथे रेट आहे ई कोन। हिन महिल माण्हुनि में जेको आहे पैसो न आहे ऐं वठनि कोन था, ख़रीदारी कोन था कनि पिया। लॉकडाउन जे करे जेको आहे वरी धकु आहे पीड़ी खे, माण्हुनि खे धकु आहे, पीड़ी वारनि जी पीड़ी बि नथी हले, माण्हुनि जो जेको आहे कारोबार बि नथो हले वापारियुनि जो। केरु घुरो ई कोन पिया था, कोन माल में घुरो ई न आहे, बीठा जलियूं बीठा
ऐं रक़म मिले ई कान थी, माल खपे कोन, ऐं वापारी चवंदा कोन कोंडा जो माल जलियूं बीठा आहियूं। हिन साल साईं वॾो परेशान आहे अवाम एॾो परेशान आहे जो के इमरान चयो छा, सांगाई अहिड़ी आंदे जो सभु माण्हू टंगिया पिया आहिनि, पैसा ॾेई माण्हू टंगे छॾे, वॾो बहरान अलाह खटाए। पीते मज़ो न आहे बाबा, पीड़ीअ जो मज़ो न आहे, माल खपे कोन, जिथे सभु बीठा आहिनि, को करण वारो कोन्हे, लॉकडाउन लॻी पई आहे, पैसो मुल्क में आहे कोन, पियो हाणे माल खपे किथां। अॻिले साल जी भेट में न पोइ अधु पहुते आहे, मां अॻे साल खां अधु पहुते आहे। तव्हां हिन दफ़े माल छा आंदो आहे, ईद जी छा पोज़ीशन, ख़रीदारी जी छा पोज़ीशन आहे वापारनि पर? इहे ॿकर खणी आया आहियूं, 70,000 जो 80,000 जो ॿकर, हुते ॿाहिरि पिया घुरनि, हिते 30-35,000 चवनि था। ईद जूं शयूं सभु महांगियूं थी वियूं आहिनि, चम्पल जेका 400 मिलंदी 1000 रुपए था अचनि, गेहूं मिलंदो उहो जेको 150 रुपया उहो बसि 200-250 रुपए था अचनि। न हिन जानवरनि जे बारे में? हा, जानवरनि तमामु सस्ता आहिनि, तमामु ख़रीदारी वारो माण्हू कोन्हे, सभु कयो जेको लॉकडाउन आहे इन में 5,000 जी शइ 1000, 2000, 2500 बसि हिते दंगो आहे। अॻिले साल जी भेट में हिन साल तव्हां छा था ॾिसो? हिन साल कुझु बि ईअं सम्झो बेरोज़गारी वधीक आहे, माल जो विकामण सफ़ा मुकमल ई कोन्हे, सस्तो थो वञे, छा कयूं, बी मरी आऊं। छा घणा पे रुकाया आहिनि? छा 2 पे रुकाया कोन था खपनि, छा था चवनि? बस घटि था घुरनि पिया, मुल्ह ई न आहे, लॉकडाउन जे करे मुल्ह ई न आहे। जी नाज़रीन, ठरी मिरवा जे वापारनि ऐं ख़रीदारनि जा वीचार ॿुधा। जो चवणो त अॻिले साल जी भेट में हिन साल जेको आहे महांगाई सबबि माल जे ख़रीदारीअ में तमामु घणी वॾी मोड़ी आहे, ऐं जेको अॻिले साल रेट हुयो हिन साल उहो असांखे न मिली रहियो आहे। हिकु त माल जाम आहे त ख़रीदार कोन्हनि। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद अली शरीफ़, टाइम न्यूज़, ठरी मिरवा। जी नाज़रीन, मोहम्मद अली शरीफ़ जी रिपोर्ट अवां ॾिठी। उनखां पोइ अव्हांखे ॿुधायूं खोड़ा में टाउन कमेटी ऐं पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जी लापरवाही सबबि 4 ॾींहनि खां शहर जे अहम रोड रस्तनि ते गटरनि जो पाणी बीहजी वञण करे शहरी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। खोड़ा मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर लियाकत चन्ना असां लाइन ते मौजूदु आहे। जी लियाकत चन्ना, कहिड़ा तफ़सील आहिनि? 4 ॾींहनि खां खोड़ा शहर जे अहम रोडनि ऐं रस्तनि ते गटरनि जो गंदो पाणी तलाउनि जी सूरत में बीठल आहे। शहर जे अहम रोडनि सब्जी मार्केट रोड, खोड़ा गंबट रोड, ड्रिमेर शाह रोड, हिरपड़ी रोड, गरीबाबाद समेत हीर बाज़ार ऐं लकियारी बाज़ार में गटरनि जो गंदो पाणी तलाउनि जी सूरत में बीठल आहे। शहर जे अहम रोडनि ऐं रस्तनि ते गंदो पाणी बीहण करे खोड़ा टाउन कमेटी, बेसिक हेल्थ सेंटर खोड़ा, थाणो गवर्नमेंट गर्ल्स बॉयज़ हाई स्कूल खोड़ा, कॉलेज रोड खोड़ा गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज बॉयज़ कॉलेज ऐं खोड़ा। महिरबानी अवां जी लियाकत चन्ना तफ़सील ॾियण लाइ। जैकबाबाद में 20 ॾींहं अॻु मुबैना तौर क़त्ल थियल नौजवान जे वारिस औरतुनि ऐं ॿारनि रेलवे फाटक बंदि करे धरणो हयो। संदन चवणो हो त नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि मंतकी अंजाम ताईं पहुचायो वञे। अव्हांखे ॿुधायूं पिया जैकबाबाद में 20 ॾींहं अॻु मुबैना तौर क़त्ल थियल नौजवान जे वारिस औरतुनि ऐं ॿारनि रेलवे फाटक बंदि करे धरणो हयो। तफ़सील मालूम कयूं था जैकबाबाद में टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गनी खोसो खां। जी अब्दुल गनी खोसो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, जैकाबाद जी सिटी थाणे हद पुराणे मालपुड़ी वटि 20 ॾींहं अॻु संगाती तकरार सां क़त्ल थी वियल असलम शाह जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि जानी देरो नाको खां एहतिजाज जुलूस कढी करे टेक्निकल कॉलेज वटि रेलवे फाटक खे बंदि करे धरणो हणी छॾियो, जंहिं सां ट्रैफिक मुअतल थी वई। उन मौक़े ते जेके आहिनि वारसनि जे मक़बूल जे वारसनि औरतुनि पाक किताब खणी करे धरणो हणी रोड बिला करे। उन मौक़े ते जेके वारसनि जो चवणो हो त 20 ॾींहं अॻु नौजवान खे बेदर्दी सां क़त्ल कयो आहे, जॾहिं त पुलिस केस में नामज़द थियल 5 जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी। उन्हनि चयो त क़त्ल केस में मुलविस जवाबदारनि खे फौरन गिरफ़्तार करे असांखे जेको आहे असां सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त रोड बंदि थियण सबबि जैकाबाद शिकारपुर रोड बंदि थियण ट्रैफिक मुअतल थी वई। सिटी ऐं जेके सिविल पुलिस करे मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे रोड खोलायो। जी महिरबानी अवां जी अब्दुल गनी खोसो तफ़सील ॾियण लाइ। जैकबाबाद में 20 ॾींहं अॻु मुबैना तौर क़त्ल थियल नौजवान जे वारिस औरतुनि ऐं ॿारनि रेलवे फाटक बंदि करे धरणो हयो। संदन चवणो हो त नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि मंतकी अंजाम ताईं पहुचायो वञे। उनखां पोइ नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं जमाल शाह वेझो ख़ौफ़नाक चमड़ा वरी अंग में पहुची विया आहिनि। रोड़ी कैनाल जे रेगुलेटर भरिसां वणनि ते ख़ौफ़नाक चमड़नि जी मौजूदगी सबबि इलाइक़े वासियुनि में ॾहका पकिड़िजी वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया जमाल शाह वेझो
खौफ़नाक चमड़ा वॾे अंग में पहुची विया आहिनि। रोड़ी केनाल जे रेगुलेटर भरिसां वणनि ते खौफ़नाक चमड़नि जी मौजूदगी सबबि इलाइक़े वासियुनि में डहकाव पकड़जी वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। मुख़्तियार मशहूरी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मुख़्तियार मशहूरी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जमाल शाह में रोहिड़ी केनाल जे रेगुलेटर भरिसां निम जे वणनि मथां हज़ारनि जी तादाद में खौफ़नाक चमड़नि जे घेराव सबबि इलाइक़े जे माण्हुनि में खौफ़ पखिड़िजी वियो आहे ऐं चमड़नि जे अजीब ऐं खौफ़नाक आवाज़नि सबबि नंढनि ॿारनि में हिरास छाइजी वियो आहे। जॾहिं त रेगुलेटर ते ड्यूटी कंदड़ इरिगेशन जे मुलाज़िमनि टाइम न्यूज़ खे ॿुधायो त हितां मुख़्तलिफ़ शाखनि जा दरवाज़ा आहिनि जिनखे लाहिण ऐं चमड़नि जे खौफ़ सबबि ॾुखियाई पेश अचे थी। जी महिरबानी जी मुख़्तियार मशहूरी तफ़सील ॾियण लाइ। जमाल शाह वेझो खौफ़नाक चमड़ा वॾे अंग में पहुची विया आहिनि। रोड़ी केनाल जे रेगुलेटर भरिसां वणनि ते खौफ़नाक चमड़नि जी मौजूदगी सबबि इलाइक़े वासियुनि में डहकाव पकड़जी वियो आहे। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं ठुल में मस्तानी नारी इरम जखराणी सां मुबैना ॾाढाई जो 5 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, ठुल में मस्तानी नारी इरम जखराणी सां मुबैना ॾाढाई वारे मामले जे हवाले सां 5 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था। मीर भट्टी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मीर भट्टी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ठुल में गुज़र रात देर सां थियल नारी इरम जखराणी जंहिं खे बेहोशी हालत में हथि वियो उन होश में अची करे इहो बयानु ॾिनो त मूंखे 5 ॼणनि ज़्यादती जो निशान बणाया। उन मथां तो 5 ॼणनि जो ज़्यादती जो केस दाख़िल करण बावजूदि ठुल पुलिस कंहिं बि इजाज़त गिरफ़्तार न करे सघी आहे। जी महिरबानी अव्हांजी मीर भट्टी तफ़सील ॾियण लाइ। ठुल थाणे ते रियाज़ रिंद समेत 5 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। नाज़रीन, सखर शहर जे वर्कशॉप रोड ते 2 हफ़्तनि खां गटरनि जो गंदो पाणी बीठल हुजण करे दुकानदार ऐं शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरनि जो चवणु आहे त हिन रोड ते अस्पताल, लेबोरेटरीज़ ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा दुकान हुजण बावजूदि गटरनि जो गंदो पाणी निकाल नथो कयो वञे। शहरनि जो चवणु आहे त केतिरा ई भेरा मेयर खे शिकायतूं कयूं वयूं पर सफ़ाई नाहे थी सघी। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे फारूक सुमरो। जी मां हिन वक़्तु मौजूदु आहियां सखर जे मसरूफ़ तरीन वर्कशॉप रोड ते जिते 2 हफ़्तनि खां ड्रेनेज जो गंदो पाणी बेजण मामूल बणिजी वियो आहे, जंहिं करे हितां जेके दुकानदार आहिनि मक़ामी जेके रहवासी आहिनि उनखे सख़्त मुश्किलातूं दरपेश आहिनि। हिन हवाले सां तव्हां हिते दुकानदारनि सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं मक़ामी माण्हुनि सां बि ॻाल्हाईंदासीं त हुन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं लाॻापियल अख़्तियारनि खे शिकायतूं कयूं आहिनि ऐं उन बावजूदि ड्रेनेज जो पाणी छो न आहे निकितो। ही मेन रोड आहे, हिते हज़ारे लखे माण्हू रोज़ानो अचनि था। वॾियूं वॾियूं अस्पतालूं हिते आहिनि, वॾियूं लेबोरेटरियूं हिते आहिनि, वॾा दुकान हिते आहिनि। ही सिहत जे हवाले सां मशहूरु डॉक्टर लाइन जे हवाले सां मशहूरु रोड आहे। हिते मरीज़ अचनि था, पोड़ा औरतूं अचनि थियूं, लेकिन हिन सिटी इंतज़ामिया खे का जूं कोन थी मथे में रींगे, लेकिन इनके दाऊं करे करे असां थकजी पिया आहियूं। अञा ताईं कोई हिन जो तदारुक न थियो आहे। हफ्ते से मैं मुतासिर हूँ, आप देख सकते हो। मैं पानी में खड़ा होकर अपना ये रोजगार कर रहा हूँ बच्चों का, पर इतना परेशान हूँ मैं कि जिसकी हद नहीं है। खाने पीने का मेरा काम है, मैं बिल्कुल बेरोजगार हूँ। एक लॉकडाउन चल रहा है, ना कारोबार वैसे नहीं है, थोड़ा बहुत काम है। ये इस पानी ने मेरे को बिल्कुल बेजार कर दिया। आपने मेयर को या पब्लिक हेल्थ को किसी को शिकायत की है? तकरीबन सबको शिकायत की है, कोई भी नहीं सुनाई करता है। दुकानदारों ने भी अपील की है, शिकायत करी है, कोई इस बात को सुनाई नहीं करता। पानी गंदा खड़ा हुआ है, इतनी बदबू आती है, दुकान चलाने में मजबूरी होती है, ग्राहक नहीं आता है। रोड डलने के बाद याद आता है ये करोड़ रुपए कहाँ गए। अब ये पाइपलाइन फट गई, अब रोड बन जाते फिर पाइपलाइन याद आती है आपको। 2 हफ़्तनि खां पाणी हिते बीठल आहे, गंदो नाली जो पाणी आहे, पाइपलाइन लीकेज आहे, कोई हिते ठहाराइण लाइ तयारु न आहे। असां दुकान वारा अपील करे करे बीठा आहियूं, को अचे नथो हिते। सभिनीनि खे एॾी तकलीफ़ अचे थी, को अचे ई नथो हिते। डिप्टी मेयर सां असां अपील था कयूं त हिन मसइले खे हल करनि। सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हिन रोड खे ख़ूबसूरत बणाइण लाइ करोड़ों रुपया ख़र्च त कया आहिनि। असां चवंदासीं ज़ियान कया अथऊं, आम माण्हू खे को फ़ाइदो कोन्हे को। लंघंदड़ खे गुज़रंदड़ खे माण्हुनि खे अस्पतालूं आहिनि 2 वॾियूं शहर जूं अहम, हिते उन ते मरीज़ अचनि था, उनखे तकलीफ़ूं अचनि थियूं। कोई पुरसान हाल कोन्हे को, कोई पुरसान हाल कोन्हे को।
छा कयूं? पाणी आहे म्युनिसिपालिटी वारा चवंदा रेलवे वारनि जा, रेलवे वारा चवंदा म्युनिसिपालिटी वारा, आम माण्हू काॾे वञे? अहिड़ो पाणी आहे को माण्हू नथो अचे, दुकाननि ते असरु पइजी वियो आहे, अध खां घणी सेल मरी वई आहे। हिते जेको जंहिंखे चवंदा उहो चए थो साईं असांजो न आहे, म्युनिसिपालिटी वारा चवंदा असां न आहियूं। हाणे उहे म्युनिसिपालिटी बि न आहे, रेलवे बि न आहे, बाक़ी असां घरों पाणी खणी था अचूं, हेठों पाणी थो निकिरे पियो, कोई नथो अचे पियो। हिते कोई निदिकणो रोड थी वियो आहे। जी शहरनि जो चवणो हुयो त करोड़े रुपया हिन वर्कशॉप रोड ते ख़र्च थियण बावजूद हिते ड्रेनेज जो पाणी बीहण उहे पैसा ज़ाया करण जे बराबरि आहे। असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं लाॻापियल अख़्तियारनि वटि दायो आहे त ही ड्रेनेज वारो मसइलो हल कयो वञे, पर इन बावजूद को बि चूंडियल नुमाइंदो इनखे संजीदा वठण लाइ तयारु न आहे, जंहिं करे इन्हनि जो कारोबार भी मुतासिर थी रहियो आहे, जॾहिं त घरेलू ज़िंदगी बि मुतासिर थी रही आहे, जंहिं करे हुननि सिंध जे वॾे वज़ीर ऐं लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त सखर जे हिन मसरूफ़ शाहराह तां ड्रेनेज वारो मसइलो हल करे इलाइक़े वासियुनि में ऐं ताजरनि में पैदा थियल बेचैनी ख़तम कई वञे। कैमरामैन सजाद संजन सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर। जी नाज़रीन, सखर मां रिपोर्ट ॾिठी फारूक सुमरो जी। शहर जे वर्कशॉप रोड ते 2 हफ़्तनि खां गटरनि जो गंदो पाणी बीठल हुजण करे दुकानदार ऐं शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं मीरापुर में रोडनि रस्तनि ऐं घिटियुनि में गंदो पाणी बीठल हुजण ख़िलाफ़ शहरनि ऐं दुकानदारनि एहतजाज कयो। शहरनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया जी नाअहली सबबि नालियूं उबतियूं वहण सबबि गंदो पाणी दुकाननि, घरनि, अस्पतालुनि, मस्जिदनि ऐं इमाम बारगाहुनि नारो बीठल आहे। तफ़सील मालूम कयूं था मोहसिन मला खां। जी मोहसिन मला। बिल्कुल तारा, मीरापुर में टाउन कमेटी इंतजामिया जी नाअहली सबबि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नाला उथली पिया। नालियूं उबतियूं वहण सबबि गंदो पाणी शहरनि जे घरनि, घिटियुनि, दुकाननि, अस्पतालुनि, मस्जिदुनि ऐं इमाम बारगाह ॾाढो बीठल आहे, जंहिं सबबि शहरी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। काफ़ी ॾींहंनि खां गंदो पाणी निकाल न थियण ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो चौक खां कोटली कबीर ॾांहुं वेंदड़ रोड तेमीर न थियण वारे अमल ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि ऐं दुकानदारनि पारां शहीद बेनज़ीर भुट्टो चौक ते निटाणो समय धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। सख़्त गर्मी लॻण सबबि 3 पीर सन मुज़ाहिरीन पिणु बेहोश थी विया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मुज़ाहिरीन टाउन इंतज़ाम जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा रहिया। उन मौक़े ते टाइम न्यूज़ आॾो दाईंदे शहरनि ऐं दुकानदारनि चयो त टाउन कमेटी मीरापुर जी पोणा 2 करोड़ रुपया माहवार बजट ऐं अटकल 600 खां वधीक मुलाज़िम भर्ती हुअण बावजूद 4 साल दौरान शहर अंदरि किथे बि बजट ख़र्च न कई वई। मौजूदा चेयरमैननि माज़ी जे ख़ूबसूरत शहर खे खंडराज में तब्दील करे छॾियो आहे, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ख़ासि तौर ते जेके हेठाहीं वारा इलाइक़ा आहिनि, शहीद बेनज़ीर भुट्टो चौक, मलाह चौक, गुलाम मैदान नूनारी रोड समेत मुख़्तलिफ़ रोड रस्ता आहिनि जेके जिते गंदो पाणी गोॾे जेॾो बीहण सबबि मामूल बणियल आहे, जंहिं सबबि असां सख़्त अताब जो शिकार थी विया आहियूं। हुननि बलदियात खाते जे सूबाई वज़ीर खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते करप्ट टाउन इंतज़ाम जे ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे गंदो पाणी निकाल कराए परेशानी मां निजात ॾियारी वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक जारी रहंदी। जी महिरबानी अव्हांजी मोहसिन मला तफ़सील ॾियण लाइ। मोहसिन मला तफ़सील ॾेई रहियो हो मीरापुर मां, जिते रोडनि रस्तनि ऐं घिटियुनि में गंदो पाणी बीठल हुजण ख़िलाफ़ शहरनि ऐं दुकानदारनि एहतजाज कयो। होॾां हाला में 32 वरनि जो नौजवान लाल बख्श माछी पुरस्कार नमूने गोली लॻण सबबि मारिजी वियो। वारसनि वाक़े खे इत्तफ़ाक़ी करार ॾींदे चयो आहे त नौजवान पिस्टल साफ़ करे रहियो हो त ओचितो फायर थियण करे गोली नौजवान खे लॻी। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, हाला में 32 वरनि जो नौजवान लाल बख्श माछी पुरस्कार नमूने गोली लॻण सबबि मारिजी वियो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जी रिपोर्टर अब्दुल गफूर मेमून खां। जी अब्दुल गफूर मेमून। जीअं त हाला पुराणा जे मेन रोड ते रहंदड़ जेको माछी बरादरी रखंदड़ 32 साल नौजवान पंहिंजे घर में पंहिंजे पिस्टल जा फायर करे पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ उजाए छॾियो। वाक़े जे इतला ते हाला पुराणा पुलिस ऐं DSP हाला जो फौरी तौर ते जाइ वाक़े ते पहुची नौजवान खे जे लाश खे नौजवान खे लाश ऐं हुन खां वटि जो पियल पिस्टल खे पंहिंजी तहवील में वठंदे फौरी तौर पोस्टमार्टम जे लाइ तहलकास हॉस्पिटल हाला पहुचायो वियो। वाक़े जे इतला सबबि में अज़ीज़ ऐं रिश्तेदार वॾो अंग पिणु जेको तहलकास अस्पताल हाला पहुची वियो। जॾहिं उन मौक़े ते तहलकास अस्पताल हाला पहुतो संदसि वालिद लालू माछी जो चवणु आहे त संदसि पुट कंहिं का बि ख़ुदकशी न आहे कई, जॾहिं त हू पंहिंजे घर में पंहिंजो पिस्टल साफ़ करे रहियो हो। पिस्टल में गोली फाथल हुअण समय जेको आहे ओचितो फायर करण समय उहा गोली लॻी आहे हुनखे ऐं हुन कंहिंखे बि का ख़ुदकशी न कई आहे। हुन इहो बि ॿुधायो त जेको आहे नौजवान पंहिंजे पिस्टल सां साफ़ करण दौरान जेको आहे ॿारनि सां बि खेॾे रहियो हो कुझु पहिरीं, ऐं इतफ़ाक़ इहो हादसो जेको आहे इतफ़ाक़ी ख़ुदकशी न आहे।
जॾहिं ॿिए तरफ़ हाल पुलिस जो चवणु आहे त हिन वाक़े जी तहक़ीक़ात करे बाक़ी जी जेको आहे केस बाद में कयो वञो। मज़कूर वाक़े जो कंहिं क़िस्म जो को केस दाख़िल न थी सघियो आहे ऐं न ई नौजवानी पोस्टमार्टम बग़ैर ई वालिद जेको आहे अस्पताल पहुचण बैदि पंहिंजे फोत थी वियल ख़ुदकुशी कंदड़ नौजवान जे लाश खे बिना पोस्टमार्टम जे वापसि खणाए पंहिंजे ॻोठ रवानो थियो। लाश ॻोठ पहुचण जेको आहे कैराम अची वियो ऐं नौजवान लाश खे जेको आहे कुझु घंटा पहिरीं जेको आहे हुनखे अबाणे क़ब्रिस्तान हाला पुराणे में तस्वीर कई वई आहे। जी महिरबानी वांजी अब्दुल गफूर महमूद तफ़सील ॾियण लाइ। गाजी खुआवड़ वेझो ॻोठ कड़ियो सबड़ खान में पैसनि जी ॾेती लेती त लाशारी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। डंडा ऐं लठियूं लॻण जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, गाजी खुआवड़ वेझो ॻोठ कड़ियो सबड़ खान में पैसनि जी ॾेती लेती तां लाशारी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थियो ऐं डंडा ऐं लठियूं लॻण जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तफ़सील मालूम कयूं था मुदसर खुआवड़ खां। जी मुदसर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, गाजी खुआवड़ ॻोठ कड़ियो सबड़ खान में पैसनि जी ॾेती लेती तां लाशारी बिरादरी जे मामनि भाणजनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े में डंडा ऐं कुहाड़ियूं लॻण करे 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें हिकु धुर जा 3 ॼणा रजीब लाशारी, मुनीर लाशारी, आसिफ लाशारी ज़ख़्मी थी पिया ऐं ॿी धुर जा 4 ॼणा अल्ताफ़ लाशारी, सोहेल अहमद लाशारी, असलम लाशारी ऐं मोहसन लाशारी ज़ख़्मी थी पिया, जिन खे एमरजेंसी वारी हालत में वारिस ॻोठ खां गाजी खुआड़ थाणे ते खणाया आया ऐं ॿिन्ही धुरनि जे ज़ख़्मियुनि खे वार अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ ॿिन्ही धुरनि जी गाजी खुआड़ थाणे ते NC दाख़िल कई वई आहे ऐं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। जी तारा, महिरबानी अवांजी मुदसर खुआवड़ तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, फैज़गंज वेझो क़दीमी आसार लेला जा आतण खे सकाफ़त खाते नास करे छॾियो। सकाफ़त खाते पारां 1980 ऐं 81 दौरान क़दीमी आसार जी खोटाई कराई वई, पर बाद में ध्यानु नाहे ॾिनो वियो। बरसात बाद जेके माण्हू लेला जा आतण घुमण अचनि था उन्हनि खे सोन जा सिक्का, चांदी ऐं चूड़ियूं मिलनि थियूं। तफ़सील ॿुधाए रहियो आहे रियाज़ सोलंकी। केतिरा ई क़दीमी आसार आहिनि जेके लाॻापियल अख़्तियारनि खां विसरियल आहिनि। अहिड़े क़दीमी आसार फैज़गंज लॻ लाखा रोड फैज़गंज 3 किलोमीटर फैज़गंज खां परे ही लेला जे आतणनि जे नाले सां हिते क़दीमी आसार मौजूदु आहे, जंहिंजी 1981 ऐं 80 वारे ॾहाके में सकाफ़त खाते पारां हिन दड़नि जी जांच कराई वई हुई त हिन दड़नि खे ॾिसिजे त ही कहिड़े सन जा आहिनि, कॾहिं जा आहिनि, जंहिंमां इहो साबित थियो त मुअनि जे दड़नि खां बि अॻु जा ही क़दीमी आसार हिते मौजूदु आहिनि। सकाफ़त खाते वारनि जी लापरवाही सबबु हिन खे क़दीमी आसारनि खे विसारण सबबु ही क़दीमी आसार जेके आहिनि हिते लेला जे आतणनि जे नाले सां हींअर विसारजण लॻा आहिनि। केतिरे किताबनि में हिन क़दीमी आसारनि जो ज़िक्र बि आयल आहे। हिन वक़्तु ई जेको रोड ठाहे विया आहिनि क़दीमी आसारनि विच में ठाहे विया आहिनि, क़ब्रिस्तान बि ठाहे विया, 250 एकड़नि ते मुश्तमिल क़दीमी आसार आहिनि, जिते हिन वक़्तु 62 माण्हुनि जेको आहे रेवेन्यू डिपार्टमेंट सां मिली करे ऐं हिन ते जेको 250 एकड़ ज़मीन आहे पंहिंजा खाता ठाराए केतिरा ई एकड़ ज़मीन आहे हुन ते कब्ज़ो करे वरितो आहे, पर सकाफ़त खाते हिन क़दीमी आसारनि खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। आसार जेके लेला जा आतण हिते मौजूदु आहिनि, असां उते हिन वक़्तु मौजूदु आहियूं। जॾहिं बरसाति पवे थी त हिन क़दीमी आसारनि खे खोटिरियो वञे थो, मुख़्तलिफ़ अंदरि खां माण्हू अचनि था, उनखे खोटनि था ऐं हिन जे जेके दड़ा आहिनि खोटनि था, उतां क़दीमी शयूं मिलनि थियूं, जंहिंमें सोन जा सिक्का हुजनि था, चांदी जा सिक्का हुजनि था, ठिकर जा थांव हुजनि था, क़दीमी दौर जी चूड़ियूं मिलनि थियूं, हिकिड़े नए नमूने पुराणे अंदाज़ जी चूड़ियूं मिलनि थियूं पयूं। हिन खे जॾहिं खोटराई कई वञे थी त हिन मां क़दीमी शयूं मिलनि थियूं। ऐं तव्हांखे इहो बि हिते ॿुधाईंदो हलां त क़दीमी आसार जेके हिते मौजूदु आहिनि लेला जा आतण, हिन जी जेका तारीख़ मिले थी मुख़्तलिफ़ किताबनि में मिले थी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रिसाले में बि हिन जो ज़िक्र आयल आहे। उस्ताद बुखारीअ हिकिड़े पंहिंजे किताब में हिन जो लेला आतण जो ज़िक्र कयो आहे त हिन में तारीख़ मिले थी त ही क़दीमी आसार आहिनि, पर हिन खे सकाफ़त खाते या लाॻापियल अख़्तियारनि मुकमल तौर ते नज़रअंदाज़ करे छॾियो आहे।
क़दीमी आसार लेला जा अतण जेके फैज़गंज लॻ मौजूद आहिनि 2010 में सकाफ़त खाते सां लाॻापियल एडिशनल सेक्रेटरी इशफाक मूसवी मरहूम दुरमद कमाल सोलंकी जेको इंफॉर्मेशन डायरेक्टर हैदराबाद हो उन सां गॾिजी ऐं अब्दुल्ला जेको ॾाहिरी आहे उन सां गॾिजी इन क़दीमी आसारनि जो 2010 में दौरो बि कयो ऐं उन्हनि इहा ॻाल्हि कई त सकाफ़त खाते में हिन खे शामिलु कयो वेंदो। तॾहिं 2010 में हिकिड़ी कॉमेडी बि जोड़ी वई मुख़्तियारकार फैज़गंज ऐं मुख़्तियारकार मेहरापुर जे कॉमेडी जोड़ी वई त जीअं हीउ सकाफ़त खातो जेको ई आसार क़दीमा हिते मौजूदु आहे लला तणनि ते जेको कब्ज़ो थियो आहे मुबीना तौर ते उन ज़मीन जी सर्वे बि कई वञे कब्ज़ा जेके आहिनि कब्ज़ा छॾाए वञनि पर उन ॻाल्हि ते अमल थी न सघियो। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़ा जे क़दीमी आसार आहिनि इनखे बचाइण लाइ सकाफ़त खातो तोणी सिंध हुकूमत अॻिते वधे त जीअं हिते क़दीमी आसार जेके आहिनि इनखे बचाए सघिजे। कैमरामैन अज़ीज़ चांग सां गॾु रियाज़ सोलंकी, टाइम न्यूज़, फैज़गंज। रिपोर्ट अवां ॾिठी सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।